अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीर ॾिसी आयो मेहरान टीवी न्यूज़। यहाँ रुखसार पवहर सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। MQ अॻवान मोहम्मद अनवर भारत खां पैसा वठण जो एतिराफ़ करे वरितो। मोहम्मद अनवर चयो आहे त भारत खां पैसा वठी हमेशह पार्टी क़यादत खे ॾिना। इमरान फारूक जे क़त्ल सां को बि तालुक़ नाहे। इशरत लिबाद खे जांच में शामिल कयो वञे। क़त्ल जे समूरनि कमनि में MQ ऐं पाकिस्तान मुलवस हुई। कराची में क़त्ल कराईंदड़ अॼु शरीफ़ बणिजी वेठा आहिनि। पाक सरज़मीन पार्टी जे सरबराह मुस्तफ़ा कमाल चयो आहे त MQ अंबानी हाणे बाबाए सिंधु देश थी वियो आहे। ॿीहर ज़िंदा थियण जी कोशिश करे रहियो आहे जेको इमरान फारूक खे क़त्ल कराए सघे थो, ॿियनि खे कीअं बख़्श कंदो। मुतहदा बानी नौजवाननि खे क़ातिल ऐं राह जो एजेंट बणायो। हुनखे रत जी रांदि खपे छाकाणि त भारत खेसि इन जा पैसा ॾिए थो। सिंध में कोरोना सबबि वधीक 41 ॼणा ज़िंदगी जी जंग हाराए विया। फोतियुनि जो अंग 1099 थी वियो। 2275 नवां केस ज़ाहिर। मरीज़नि जो अंग 69,628 थी वियो। कराची में 1280, घोटकी 74, खैरपुर 64 ऐं हैदराबाद में 63 नवां केस ज़ाहिर। मैपुर खां नवाबशाह 38, कश्मीर 33, ठटो 28 ऐं लाड़काणे में 24 केस ज़ाहिर। जामशूर, रोइनोशर, फिरोज में 13, उमरकोट 11, टंडो अल्हया 10, मटियारी दादू में 6 केस रिपोर्ट। कमर में 3, सिजावल ऐं थधे में वधीक 2 केस साम्हूं आया। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त लॉकडाउन जो एतिराम कयो वञे। SOPs ते अमल करियो ऐं गैर ज़रूरी घरनि खां ॿाहिरि न निकिरो। सिंध पुलिस जा वधीक 48 अहलकार कोरोना वायरस जो शिकार थी विया। मुतासिर अहलकारनि जो अंग 1022 थी वियो। कोरोना विघे 13 पुलिस अहलकार शहीद थी चुका। अॻूणी वज़ीर आज़म शहीद बेनज़ीर भुट्टो जी अॼु 87 सालगिरह मल्हाई पई वञे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे गड़ी खुदा बख़्श में शहीद बेनज़ीर भुट्टो जी मज़ार ते हाज़िरी। फातिह ख़्वानी। मुख़्तलिफ़ शहरनि में PP अॻवाननि ऐं कारकुननि तरफ़ां केक काटिया विया। सिंध समेत पाकिस्तान के मुख़्तलिफ़ शहरनि में सिज गिरहण। कराची, हैदराबाद, लाड़काणो ऐं 2 शहरनि में जुज़वी सिज गिरहण। सखर में सिज रिंग ऑफ फायर जो दिलकश नज़ारो ॾेखारियो। चंड पोयां लिकंदड़ सिज पाण बि चंड जहिड़ो नज़र अचण लॻो। मुख़्तलिफ़ शहरनि में ॾींहं में शाम जहिड़ो मंज़र थी वियो। पाकिस्तान में अहिड़ो मंज़र हाणे 2095 में ॾिठो वेंदो। कश्मीर वेझो BS फीडर में वहिंजंदे 2 नींगर ॿुॾी विया। ॻोल्हा जारी। ॿुॾी वियलनि में सदाकत हुसैन चाचड़ ऐं सुधीर अहमद खोखर शामिल। पिरालो वेझो फैज़ मोहम्मद बुंधो में ओढा नारे जा तकरार ॿीहर भड़की उठियो। फायरिंग में नौजवान शकील ओढो मारिजी वियो। काज़ी अहमद वेझो नवगोठ में 80 वरनि जी ॿुढड़ी औरत जो खूह मां लाश हथ। वारसनि मूजिबि औरत खे सोननि ज़ेवरनि जी लालच में घुटिया ॾेई क़त्ल करण खां पोइ लाश खूह में उछलायो वियो। सालेपर जे ॻोठ अहमद जिस्काणी वासी 2 ॼणा औरताणे आवाज़ हिक जी अगवा। रहमतुल्लाह ऐं अल्ताफ़ जिस्काणी खे करमपुर मां हथियार बंदनि अगवा कयो। वारसनि जो चवणु आहे त 2 ॼणा सखर मां 45,000 खणी अची रहिया हुआ त रस्ते में राब्तो कटिजी वियो। दादू जी मस्जिद कॉलोनी में मासूम नींगर खुलियल गटर में किरी फोत। 5 वरनि जो हसनैन मल्हा आराम कंदे गटर में किरी ॿुॾी फोत थियो। वारसनि चयो आहे त केतिरा ई भेरा इंतिज़ामिया खे गटर ते ढकण रखण लाइ मिंथू कयूं हुयूं।